ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां, प्रेम स्वरूप आहियां, आनंद स्वरूप आहियां, शक्तिशाली आहियां। मुंहिंजा आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। मां हमेशा सुठो सोचण वारी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार, आत्मा कॾहिं बि ख़तमु न थींदी आहे न। आत्मा ऐं परमात्मा ऐं प्रकृति, पाणी बि कॾहिं ख़तमु, पाणी खे कोई जलाए न सघंदो। धरती कॾहिं जली न सघंदी आहे। मतिलबु जीअं कुझु चीज़ जली करे ख़तमु थी वेंदी आहे न, ईअं पाणी खे ख़तमु करे सघंदा आहियूं। धरती खे, आकाश, हवा, ये ग्रह जेका आहिनि, ये कॾहिं बि ख़तमु थी न सघंदा आहिनि। उअं ई आत्मा ऐं परमात्मा, असां सभिनि शरीरनि जे अंदरि न अलॻि अलॻि सभिनि जी आत्मा आहे। सभिनि जी हिकु ई आत्मा न आहे। परमात्मा बि अलॻि आहे, असांजी आत्मायूं बि अलॻि आहिनि। तव्हांजे शरीर में तव्हांजी आत्मा, ॿिए जे शरीर में ॿिए जी आत्मा, है न। त कहिड़ी चीज़ दुनिया में कॾहिं बि ख़तमु न थी सघंदियूं आहिनि? आत्मा, परमात्मा ऐं इहा तत्व, ग्रह, इन्हनि खे कोई बि ख़तमु न करे सघंदो। ये सदा ई हूंदा आहिनि। हा, ये पुराणा ऐं नया थींदा आहिनि। जीअं हाणे असांजी आत्मा मेरी थी वई आहे, आत्मा कारी थी वई आहे। कृष्ण खे कारो ॾेखारींदा आहिनि न, कई देवी देवताउनि खे कारो ॾेखारींदा आहिनि। इन जो अर्थ आहे कि उन्हनि जी आत्मा मैली आहे। उन्हनि जी आत्मा विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करे मेरी थी वेंदी आहे। हाणे माण्हू चवनि कि देवता बि अगरि विकार बुराइनि जे वश थी कर्म कनि त पोइ असांजो छा? ॾेखारींदा आहिनि न, भई उनजी निशानी बि आहे। भई कृष्ण कंस खे मारे, राम रावण खे मारे, त मारण त हिंसा आहे न। भले कंहिं ग़लति व्यक्ति खे मारणु, हिंसा त हिंसा आहे। भॻवानु त कॾहिं कंहिंखे मारंदो न आहे, है न। लेकिन इन करे भॻवानु कॾहिं कारो न थींदो आहे। भॻवानु मतिलबु निराकार परमात्मा, उहा हमेशह एवर, उनजी आत्मा हमेशह गोरी रहंदी आहे। हिकु ई पूरी सभिनि आत्माउनि मां सिर्फ़ु हिकु ई आत्मा आहे जो सदा ई गोरी अर्थात पावन रहंदी आहे, शुद्ध रहंदी आहे। उहा आहे परमात्मा, जंहिंखे असां भॻवानु चईंदा आहियूं। न त इहा बि निशानी आहे। माण्हू चईंदा आहिनि न कि सभु भॻवान आहिनि, सभु भॻवान न आहिनि। भॻवान अर्थात जो कॾहिं जंहिंजी आत्मा जे मथां कॾहिं पाप जो लेप शेप लॻे ई न। भॻवान अर्थात जेकी आत्मा कॾहिं बि विकार बुराइनि जे वश थी कर्म ई न करे। क्रोध बि त विकार आहे न, हिंसा आहे, कंहिंखे मारण बि हिंसा आहे न। त कृष्ण कंस खे मारे त हिंसा त कई न, है न। हिंसा त कई हुन, हेॾे सारे असुरनि खे मारे। राम जी बि हिंसा त कई, रावण खे मारे। चाहे कोई बि गुरु अॼु ॾेखारींदा आहिनि, गुरु गोबिंद सिंह बि तलवार खणी, भले कंहिं बि कारण कई, हिंसा त कई न। अॼु तव्हांजो अगरि दुनिया में अगरि कोई पुलिस वारो बि
कोई पुलिस वारो बि ग़लति कंदो आहे त हुनखे त अथॉरिटी अथसि, लेकिन त बि रूल न आहे। पुलिस वारा जेल में बंदि करे सघंदा आहिनि, लेकिन कंहिंखे मारे न सघंदा आहिनि। हा, जॾहिं ऑर्डर निकिरंदो आहे गवर्नमेंट जो कि जाते ॾिसे गोली मारो, तॾहिं उहो करे सघंदा आहिनि, न त पुलिस वारनि जे मथां बि केस थी वञे कि हिनखे मारी। त मारण त हिंसा आहे, हिंसा त पाप ई आहे। हिन जे कारण कृष्ण जी आत्मा बि कारी थी, राम जी आत्मा बि कारी थी, तॾहिं त उन्हनि खे कारो ॾेखारींदा आहिनि, है न। काली देवी खे केॾो कारो ॾेखारींदा आहिनि। चवंदा आहिनि कि काली देवी में एॾी शक्ति आहे कि कोई बि विकारी आत्मा हुनजे अॻियां ठहरी न सघंदी आहे। कोई बि भूत प्रेत अहिड़ा वहिड़ा ॻाल्हियूं, मतिलबु कि हुननि में बि हुई, लेकिन उन्हनि परमात्मा खां शक्ति वठी धारण कई न, है न। त हिन सां असांखे कीअं देवी देवताउनि जी जॾहिं आत्मा शरीर वठी हिन सृष्टि ते ईंदी आहे न, त थोरे समय खां पोइ जॾहिं उहा कलयुग में ईंदी आहे, नर्क में ईंदी आहे, द्वापर कलयुग में, हिन ई सृष्टि ते स्वर्ग बि हो, हिन ई सृष्टि ते नर्क बि हुयो। जॾहिं हिन सृष्टि ते स्वर्ग हुयो त राधे कृष्ण, राम सीता, इन्हनि जी आत्मा ॾाढी सुठा सुठा कर्म, सुठो जीवन हुयो। लेकिन जॾहिं द्वापर कलयुग में इन्हनि जी आत्मा आई त द्वापर कलयुग में भले इहे विकारनि जे वश थी करे कर्म न पिया करण चाहिनि, लेकिन दुनिया में एॾो पाप हुयो। अॼु ॾिसो, तव्हां चवंदा आहियो न कि मां क्रोध न करणु चाहींदी आहियां, लेकिन ॿार ग़लती अहिड़ी कंदो आहे त माण्हुनि खे क्रोध अची वेंदो आहे। छो जी आत्माउनि में शक्ति न आहे। त जॾहिं राम सीता जी या राधे कृष्ण जी आत्मा बि हिन सृष्टि ते कलयुग में नर्क में आई त उहो बि कंस जहिड़े माण्हुनि खे मारणु थोरी पिया चाहिनि, रावण जहिड़े माण्हुनि खे मारणु थोरी पिया चाहिनि, लेकिन जॾहिं उन्हनि माण्हुनि खे परेशान करणु लॻी आहे, जॾहिं उन्हनि जीअण ई ख़राबु करे छॾियो, जॾहिं उन्हनि ॾाढो ई परेशान कयो त उन्हनि खे मारे छॾियो। त हिन करे उन्हनि जी आत्मा कारी थी वई। मतिलबु उन्हनि जी आत्मा जे मथां उहो पाप त चढ़ी वियो न कि हिननि हिंसा कई। त हिन जे कारण असांजी आत्मा न विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदे कंदे आत्मा असांजी कारी थी वेंदी आहे। लेकिन हिकु ई आत्मा रहंदी आहे, परमात्मा, जंहिंखे असां भॻवानु चवंदा आहियूं, जो कॾहिं बि कारो न थींदो, जंहिंजी आत्मा कॾहिं बि कारी न थींदी आहे। हिन करे असांखे कंहिं बि देहदारी खे कॾहिं बि भॻवानु न चइणो खपे, कॾहिं बि इहे न चइणो खपे कि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे। हा, एॾी शक्तिशाली आत्मा असांजे अंदरि हूंदी त असां त स्वर्ग में हुजणु खपूं, असां छो एॾा दुखी थियूं, है न। अॼु कोई करोड़पति कंहिंजो पीउ हुजे त हुनजो ॿारु रोडपति हूंदो छा? ग़रीब हूंदो, भिखारी मांगदो, ॿाहिरि भीख मांगदो। चवंदा न तुंहिंजो करोड़पति पीउ थी, तूं हिते भीख छो थो मांगे। ऐं कोई बि कहिड़ो बि वॾो पीउ हुजे, हुनजो ॿारु कहिड़ो बि हुजे, लेकिन आख़िरकार त हुनखे हिसो ॾियणो ई पवंदो, है न। न त उहो केस करे सघंदो आहे पंहिंजे पीउ जे मथां कि मुंहिंजो हिसो नथा ॾिए। छो ईअं थींदो आहे? छो जी छा थींदो आहे, जॾहिं बि ॿारु जनमंदो आहे न त उहो पंहिंजो भाग्य खणी ईंदो आहे। सम्झो अॼु कीअं आत्मा शरीर छॾी त हिन अॼु जो आत्मा शरीर छॾी न, जे सेकेंड बि शरीर छॾी, उन सेकेंड ताईं उन जेतिरो बि दान पुण्य कयो हुनई, जेतिरा बि सुठा कर्म कया हुनई, उहो हुन सां गॾु ॿिए जन्म में जाते बि उहो जनम वठंदो न, उनखे ओतिरो धन संपत्ति मिलंदो, ओतिरो भाग्य मिलंदो, है न। भले कोई कंस जहिड़ा माण्हू ई छो न हुजनि, लेकिन अगरि उन्हनि दान पुण्य कयो हूंदो, सुठो कर्म कयो बि हूंदो, परेशान बि कयो हूंदो, त बि उहा आत्मा जॾहिं ॿियो शरीर वठंदी आहे न त उन्हनि जे माउ पीउ वटि उन्हनि जो धन वेंदो आहे। त कॾहिं कोई माउ पीउ ॿार खे हीअं न चई सघंदो आहे कि तूं वेठे थो खाए, है न। अगरि ॿार जे जनम वठण खां पोइ तव्हां वटि धन संपत्ति आयो आहे त
तव्हांजे लाइ बि हूंदो, तव्हांजे भाग्य जो बि हूंदो, प्लस ॿार जे भाग्य जो बि हूंदो। हिन करे ॿार केस बि करे सघंदा आहिनि कि भई असांजे हिस्से जो नथो ॾिए, पर हे करण जो न आहे। असांजे हिस्से जो पैसो हूंदो असां वटि अची वेंदो। अगरि असांखे न मिलंदो आहे, कोई असांजो पैसो खाईंदो आहे, त उहो हुनखे पचंदो न आहे। बसि सिंपल सी ॻाल्हि आहे। असांखे त असां वटि न बि हूंदो न, तो बि असां भरपूर रहंदासीं। जेकी आत्मा वटि पुण्य जो खातो हूंदो आहे न, त बाबा असांखे ॿुधाइनि था कि हिन करे असांजी आत्मा छा थी वेंदी आहे, मेरी थी वेंदी आहे। ऐं प्रकृति जा तत्व बि तमो प्रधान थी विया आहिनि। अॼु हवा में बि प्रदूषित थी वई आहे, हवा बि, पाणी बि प्रदूषित थी वियो आहे, सूर्य जी किरणियूं बि प्रदूषित आहिनि। माण्हू चवण असां रोज़ु सुबुह जो सूर्य जी किरणियूं वठंदा आहियूं, पर हिन समय सूर्य जी किरणियूं बि प्रदूषित आहिनि न, न भले। तॾहिं त माण्हू चवनि था न असां एॾो एक्सरसाइज था करूं, एॾो योगा था करूं, एॾो खाइण पीअण ते ध्यानु था ॾियूं, एॾी वॉक था करूं, त बि असां बीमार छो था थियूं? छो जी हवा त प्रदूषित आहे न। तव्हां सुबुह 5 बजे वञो वॉक करण, या घणे बि बजे वञो, प्रदूषित हवा त प्रदूषित ई आहे न। हवा में उहा केमिकल्स वग़ैरह इहे जेका बि आहिनि। अॼु ॾिसो केॾी गाॾियूं थी हलनि। हाणे हर हिकु माण्हू सोचे थो भई दिवाली आहे, इहा करूं उहो करूं, त माण्हू कोशिशि कंदो आहे असां केॾो जल्दी 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 माहौल, केॾो माण्हू सोचंदा आहिनि दिवाली, हा भई दिवाली दिवाली दिवाली। स्पेशली लास्ट दिवाली अचण जा 3-4 ॾींहं पहिरियों माण्हू केॾी हलचल थींदी आहे। हीअ सफ़ाई, अञा हीअ बाक़ी आहे, अञा हीअ चीज़ वठी अचूं, अञा हीअ करूं, अञा उहो करूं, है न। केॾो हलचल थींदो आहे दिमाग़ में। हीअ वठी अचो, उहो वठी अचो, दिया वठी अचो, हीअ करो उहो करो। माण्हू त्योहार ॾींहुं लड़ाई झगड़ो थी वेंदो, अॼु इहे न वठी आयो, ईअं न थियो। शांती सां जेतिरो आहे, छो जी अॼुकल्ह ॾिसो माण्हू त सोचदा, वॾा त चईंदा, अगरि घर में वॾा हूंदा आहिनि त चईंदा आहिनि हीअं करो हीअं करो हीअं करो, लेकिन अॼुकल्ह जी जनरेशन खां पुॼे बि त सही, है न। पैसो हूंदे हुए बि माण्हुनि खां पुॼे नथो। उहो ख़ुशी त हुजे, तंहिंखां त साधारण रीति सां ई त्योहार मल्हाइणो आहे, त साधारण रीति सां कम से कम असां ख़ुशी ख़ुशी सां मल्हायूं। ॿारनि खां थिए थो नथो थिए, चलो ठीकु आहे, जेतिरो बि आहे हुन में ख़ुशी मल्हायूं। न त जल्दी 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 माण्हू हीअं हड़बड़ाहट जे कारण कुझु न कुझु गड़बड़ थी वेंदी आहे। त ॾिसो एॾो माण्हू गाॾियूं, हीअ उहा, शोर शराबा, पटाकियूं, लाइटियूं केॾी जलनि थियूं। लाइटियूं जलण सां बि ॿियो वातावरण गरम थींदो आहे न। हुन सां हर जॻह ॾिसो हाणे केॾो माण्हुनि ख़र्चु कयो हूंदो, त हिन सां हवा बि प्रदूषित, पाणी बि प्रदूषित। माण्हू चए असां त वॉक था करणु वञूं, पर हवा त वेंदी न अंदरि, ॿियो ई अंदरि बीमारी कंदी। त बाबा चवनि था त इहे तत्व बि प्रदूषित थी वेंदा आहिनि। आत्मा विकार बुराइनि जे कारण मेरी थी वेंदी आहे। मतिलबु जंहिं समय असां कंहिंजी हिकु बि ग्लानी कई न, या कोई तव्हां सां कंहिंजी ग्लानी करे थो, अगरि तव्हां हुन में हा बि चयो न, त बि तव्हांजी आत्मा जे मथां दाग लॻी वेंदो। ऐं ॾाढनि तरीक़े सां अगरि असां चईंदा आहियूं कि मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, ऐं अगरि असां विकार बुराइनि जे वश कर्म करूं था, त ॾाढो ई वॾो दाग लॻी वेंदो न। असांजे अंदरि भॻवानु हूंदे हुए बि अगरि असां चऊं था मां ॾाढी दुखी आहियां, त हिन जे कारण बि असांजी आत्मा जे मथां दाग लॻी वेंदो आहे। हिन सां मेरी थी वेंदी आहे, आत्मा कारी थींदी वेंदी आहे। असां सॼे ॾींहं में, इन करे त चईंदा न, सॼे ॾींहं में चेक करो असांजे कंहिं बोल सां कंहिं आत्मा जे जीवन में उमंग उत्साह घटि थियो। चाहे टीचर त चईंदी मां त ॿार जी भलाई जे लाइ करां थी, लेकिन जेको ॿारु पढ़ी नथो सघे, अगरि टीचर बार बार हुनखे चईंदी हीअ त डफ़र आहे, हीअ त ईअं आहे,
अगरि हुनजी पढ़ाई करण जो ॿियो ई इंट्रस्ट कमु थींदो वियो त इहो बि टीचर जे मथां हुनजी आत्मा जे मथां दाग लॻी वेंदो। अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि खे घड़ी घड़ी तव्हां ई सोचो, अगरि तव्हांखे तव्हांजी ससु घड़ी घड़ी चए हीअं कर हीअं कर, हीअं नथी करे हीअं नथी करे, त माण्हुनि खे चिड़ मचंदी आहे न। चलो तव्हां त वॾा आहियो, पंहिंजे पति खे पंहिंजे वश करे वठंदव या अलॻि थी वेंदव, त ॿार छा करनि? पोइ धीरे धीरे ॿार थोरा वॾा थींदा न, त पहिरियों माउ पीउ गुस्सो कंदो हुयो, हाणे ॿार कंदा, हाणे ॿारनि जो नंबर। पोइ माउ पीउ उहो त माण्हुनि खे सुठो न लॻंदो। ॿार वॾो थी वेंदो, हाणे ॿार वॾो थी वियो आहे, समझदार थी वियो आहे, ख़ुदि करे थो सघे, त हाणे उहो तव्हां ते चिल्लाईंदो। माण्हू भले ई चईंदा हिनखे मापी करणु, मापी जी इज़त न आहे, ईअं न आहे, लेकिन न पहिरियों तव्हां कयो, हाणे उहो कंदा। पहिरियों तव्हां उन्हनि ते गुस्सो कढियो, हाणे उहो तव्हां ते गुस्सो कंदा। उहो बि सोचंदा न, आख़िर असां जीवन केसिताईं बि नंढेपण में त माण्हू चुप रहंदो आहे, भई केरु न त रोटी ठाहे ॾींदो, केरु ढिजी करे रहंदो आहे। थोरो बि वॾो थींदो चईंदो अच्छा छा कंदी मम्मी पापा। हिन करे न हिन समय चिल्लाए करे, डांटे करे, अपशब्द चई करे असांखे ॿारनि खे न संभालणो आहे, कंहिंखे बि न करिणो आहे। जेतिरो थी सघे शांती सां कमु कढो, छो जो सभिनि जी आत्माउनि में बोझ ॾाढो आहे। ॿियो छा थींदो आहे, अगरि असां माण्हुनि खे चईंदा रहंदा आहिनि, हिकु त उहा आत्मा वैसे ई कमज़ोर आहे। के बीमार व्यक्ति खे असां ईअं थोरी चईंदासीं हीअ त बीमार आहे, बीमार आहे, बीमार आहे, बीमार आहे, न त उहो ॿियो बि बीमार आहे। डॉक्टर ईअं थोरी चईंदो हुनखे पेशेंट खे कि तोखे त कैंसर थी, कैंसर थी, कैंसर थी, तूं त हीअं मरदे, तूं त हीअं थींदे। उहो डॉक्टर वटि खे ई माण्हू केस करे छॾे। त ईअं ई अगरि कंहिंमें कोई बुराई आहे, अगरि असां हुनखे बार बार चईंदासीं हीअ अहिड़ी आहे, अहिड़ी आहे, अहिड़ी आहे, त हुनजो उमंग उत्साह ख़तमु थी वियो। है न, तव्हां त चईंदा असां त वॾा आहियूं, उहो आहे ई सही, लेकिन असांजी आत्मा जे मथां बि दाग लॻी वेंदो। त दाग लॻंदे लॻंदे द्वापर युग खां असां विकार बुराइनि जे वश कर्म करूं था, त हिन जे कारण असांजी आत्मा ॾाढी कारी थी वेंदी आहे। ऐं भॻवानु त सदैव मथे ई रहंदो आहे, हुनजी आत्मा त कॾहिं कारी थींदी न आहे, छो जो उहो त हिन दुनिया में पंहिंजो शरीर वठी पाठ वॼाईंदा न आहिनि, त हुननि खे ये विकार बुराई पकड़े न सघंदा आहिनि। छो जो जेसिताईं कलयुग जी दुनिया में आहियूं, जेसिताईं असांजी आत्मा में शक्ति न आहे, तेसिताईं असां न चाहींदे हुए बि माण्हू क्रोधवश कर्म करे ई थो। कॾहिं कॾहिं क्रोध अची थो वञे, न चाहींदे हुए बि माण्हू लोभ मोह अहंकार वश थी करे कर्म करे ई थो। न चाहींदे हुए बि करे थो, लेकिन पोइ दाग थो लॻी वञे। हाणे आत्मा ते ॾाढो दाग लॻी वियो त आत्मा कारी थी वई। हाणे इनखे पाप खे ख़तमु कीअं करो न, जॾहिं असां चईंदा आहियूं न, त इनखे आत्मा खे गोरो ठाहिण लाइ परमात्मा खे यादि करिणो पवंदो आहे। न त जीअं घरनि जी साफ़ सफ़ाई कंदा आहियूं, असांजी आत्मा बि रोज़ु जाने अनजाने असां अगरि कंहिंजे लाइ ग़लति सोचंदा आहियूं, ग़लति ॻाल्हाईंदा आहियूं, कुझु अहिड़ो कर्म थी वेंदो आहे, त रोज़ु राति जो नियम ठाहे छॾियो। रोज़ु जीअं तव्हां पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई कंदा आहियो, राति जो सभु कुझु साफ़ सुथिरो करे सुम्हंदा आहियो, पंहिंजा कपिड़ा आदि चेंज करे सुम्हंदा आहियो, हथ मुंहुं धोई करे सुम्हंदा आहियो, ईअं रोज़ु राति जो नियम ठाहे छॾियो कि असांखे रोज़ु राति जो भॻवान खे यादि करिणो आहे। छो? ताकी अगरि सॼे ॾींहुं मूंसां कोई बि भूल थी हुजे त मां हुन सां क्षमा मांगे करे पंहिंजी आत्मा खे शुद्ध कयां, ताकी मूंखे मुंहिंजो दाग गहरो न थी वञे। न त छा आहे, रोज़ु अगरि असां क्षमा न मांगंदासीं न, पोइ अंत समय ईंदो आहे न, पोइ अंत समय असांखे इकठो ई भुगतणो पवंदो आहे। कोई बि अचानक बीमारी अची वेंदी ऐं असां थोरा ॾींहं हुन बीमारी जे कारण परेशान थी करे आत्मा शरीर छॾे छॾंदी। छो जो हुनजो हिकु त समय अची वियो, लेकिन पाप ॾाढा आहिनि, त कोई न कोई अहिड़ी बीमारी अची वेंदी आहे ऐं पैसो बि रहियल हूंदो आहे,
हाणे घर वारा अगरि पैसो न ॾींदा हुनखे त हुनजे हिसे जो पैसो बीमारी में हली वेंदो, बीमारी सां हुनजी आत्मा शुद्ध थी वेंदी, थोड़ा बहुत दाग ख़तम थी वेंदा, पाप भूप। इन करे बाबा असांखे चवनि था रोज़ ई करो, रोज़ ई राति जो सुम्हण खां पहिरियों परमात्मा खे यादि करे भगवान सां माफ़ी मांगो। अगरि तव्हांखे लॻे थो असां उन्हनि आत्माउनि खे दुख ॾिनो त मन ई मन भगवान खे यादि करे उन्हनि माण्हुनि सां बि माफ़ी मांगो। स्पेशली पंहिंजे घर में जेका माण्हू रहंदा आहिनि, जेका तव्हांजे रोज़ संपर्क में ईंदा आहिनि, उन्हनि सां बि राति जो असांखे माफ़ी मांगणी आहे। भई असां सां कोई भूल थी हुजे त क्षमा करो, ऐं तव्हांखे बि असां क्षमा था करो, है न। त छो जी छा थींदो आहे, जॾहिं आत्मा शरीर छॾे हली वेंदी आहे न त हुन खां पोइ बि असांखे भुगतणो पवंदो आहे। पोइ माण्हू सोचंदा आहिनि अलाए कहिड़े जन्म जा कर्म आहिनि जंहिंजे कारण असां भुगतऊं था, त असां कचिरो इकठो ई छो करे रखूं, है न। केरु थो चए दिवाली ॾींहुं पूरे घर घर अची कोने कोने जी सफ़ाई करो, तव्हां हर महीने करो, हर 3-4 महीने करो, है न। कोई चए तो तव्हांखे 12 साल खां पोइ 12 महीने खां पोइ सॉरी न 12 महीने में हिकु बार करो, केरु थो चए। पोइ छा थींदो आहे, माण्हू सफ़ाई करे 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 थकिजी पवंदो आहे, पोइ दिवाली त सुठी रीति मल्हाईंदो न आहे। पहिरियों बुख में 9 ॾींहं कटंदा आहिनि, पोइ इहे सभु सफ़ाई आदि में, पोइ उन खां पोइ दिवाली ईंदी आहे त कमज़ोर थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे बाबा चए थो इहा त तव्हांजी ग़लती आहे न की न हीअं। त ईअं ई असां रोज़ भॻवान खे यादि करे पंहिंजे किए वे पापनि जे लाइ क्षमा मांगंदासीं ऐं अॻियां जे लाइ सावधान रहंदासीं त कॾहिं बि असांजो अंत दुख वारो न थींदो। जीअं माण्हू थींदा न एॾो बीमारी में हिन में परेशान थी करे कोई माण्हू शरीर छॾंदो आहे त भल हुन समय सभु माण्हू हुन लाइ दुआ कंदा आहिनि, त हुन सां बि हुनखे मदद मिलंदी आहे। न बीमारी छो ईंदी आहे, छो जो असांजे हिसाब किताब चुकतू थींदा आहिनि हुन समय। बीमारी आई मतिलबु असांजी आत्मा जी साफ़ सफ़ाई थी थिए। आत्मा में जेकी पापनि जी मैल चढ़ियल हूंदी आहे न, उहा असां बीमारी जे रूप में आत्मा भुगतदी आहे। ऐं हुन समय अगरि सभु हुन जे लाइ प्रार्थना कंदा आहिनि त उहो समय जल्दी निकिरी वेंदो। त इन करे बाबा चए थो रोज़ ई ये नियम ठाहे छॾियो ऐं ख़ुदि खे चेक करो। भई अगरि असांजो कोई नेचर अहिड़ो आहे जंहिंजे कारण मां रोज़ ख़ुदि बि दुखी थी थियां, ॿियनि खे बि ॾियां थी, त हुनखे बि ख़तमु करो। जीअं जो चीज़ असांखे न वणंदी आहे, जो चीज़ असांजे शरीर खे हानिकारक आहे, असां सोचंदा आहियूं न अॼु खां मां इहा चीज़ न खाईंदमि। त ईअं ई जो नेचर, जो स्वभाव संस्कार असांजे लाइ ऐं ॿियनि जे लाइ हानिकारक आहे, अहिड़ो गुस्सो बि कहिड़े कम जो जंहिंजे कारण माण्हू हिक ॿिए खे मारे छॾे। न कॾहिं कॾहिं माउ खे एॾो गुस्सो ईंदो आहे कि ॿार खे ईअं मारदी आहे पतो ई न लॻंदो अथसि। पोइ हुन खां पोइ ॿार खे कुझु थी वेंदो आहे त हुनखे होश ईंदो आहे। त अहिड़ो गुस्सो कहिड़े कम जो, अहिड़ी पढ़ाई कहिड़े कम जी, है न। त इहे असांखे शांती सां जॾहिं असां एकांत में सोचंदासीं न भई मूंखे उहो ॿारु हीअं कंदो आहे त या नुंहुं हीअं कंदी आहे त मूंखे ॾाढो गुस्सो ईंदो आहे। अॼु अगरि ससु सोचे अगरि नुंहुं जी कंहिं ॻाल्हि जे कारण हुनखे ॾाढो गुस्सो ईंदो आहे, हुनखे उहो वणंदी न आहे, पर उहो हुनजे पुट खे त वणे थी न। हुनजो पुट त हुनखे हैंडल करे हुन सां गॾु हले थो न। ऐं छोरी खे छो ॾिसूं, पंहिंजे पुटनि खे बि त ॾिसो। हमेशह छोरी थोरी ग़लति हूंदी आहे, पर त बि अगरि उहे ॿई ठही रीति हलनि था, तव्हांखे हुनजी कोई ॻाल्हि नथी सुठी लॻे त तव्हांखे थोरी रहणो हुन सां गॾु न। तव्हांखे नथी सुठी लॻे त तव्हां किनारो करे वठो। छा थींदो, अॼुकल्ह त गैस मिलनि था, रूम में ई गैस लॻायो, इलेक्ट्रिक पंहिंजी रोटी ठाहियो, खाओ पीओ मस्तु रहो। हुननि जी गृहस्थी छो था ख़राबु करो न। अॼु अगरि रोज़ असां कंहिंखे ईअं चईंदासीं त अॼुकल्ह ईअं आहे न भई ससु सां न ठही त भई हली वई नुंहुं,
त पति जो त जीवन ख़राबु थी, पुट जो त ख़राबु कयो न। तव्हांजी नथी ठहे त न करो, कम से कम पति सां त ठहे थी न। त ईअं अहिड़ो बि गुस्सो, अहिड़ी बि नापसंदी छा ज़रूरत आहे की असां कंहिंजो घर ई ख़तमु करे छॾूं, कंहिंजी माउ खे ॿार सां अलॻि करो, की पति खे पत्नी सां अलॻि करो न। अगरि पति पत्नी पंहिंजे हिसाब सां हलनि था त हिन में असांखे कहिड़ी प्रॉब्लम न। ससु सां नथी ठहे, सहुरे खे नथी सुठी लॻे त तव्हां अलॻि थी वञो, ॿियो छा, पंहिंजी रोटी ठाहियो, खाओ पीओ, मस्तु रहो। पर असांखे कंहिंजे, हिन करे बाबा चवंदा आहिनि पंहिंजो नेचर ढूंढो, असां में ई कोई ग़लती आहे जंहिंजे कारण असां रोज़ु गुस्सो कंदा आहियूं, असांजे कारण रोज़ु घर में किटकिट थींदी आहे, लड़ाई थींदी आहे, अशांती थींदी आहे। असांखे जो चीज़ नापसंदी आहे ॿियनि खे पसंदी आहे त तव्हां किनारो करे छॾो न, तव्हां पंहिंजे हिसाब सां खाओ पीओ। वैसे बि अॼुकल्ह घर में सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे गुरू, पंहिंजे देवी देवताउनि खे पूॼे थो, उन्हनि जे हिसाब सां हलंदा रहो, पंहिंजो जीवन जींदा रहो न। घर में अॼुकल्ह ईअं ई थी वियो आहे, भई हिकु ॼणो कंहिंखे मञंदो, हिकु ॼणो कंहिंखे। ऐं छा थींदो आहे कि अगरि तव्हां कंहिं देहदारी गुरू खे पूॼंदा आहियो न, सम्झो तव्हां कोई देहदारी गुरू करे रखियो है न। हाणे उहो गुरू त अञा ताईं शरीर में आहे या न बि आहे, ॿियो शरीर वठी वरितईं, त हुन आत्मा जी जो स्थिति हूंदी न, उहो तव्हां वटि ईंदी। अगरि तव्हांजे गुरू खे कंहिं बि प्रकार जो सूरु पवंदो हुजे, अनकंफर्टेबल हुजे, गुस्सो अचे, या आत्मा जी जहिड़ी स्थिति हूंदी न, उहो तव्हां वटि ईंदी। हिन करे न हमेशह भॻवान खे निराकार रूप में यादि करो, उहो बि मथे। छो जे हिन दुनिया में हिकु उहो ई आत्मा आहे जो सर्व विकार बुराइनि खां मुक्त आहे। कॾहिं बि कंहिं देहदारी गुरू संत सन्यासिन खे असांखे यादि न करिणो आहे, छो जे उन्हनि जी जहिड़ी स्थिति हूंदी आहे न, ओड़ी असांजी बि थींदी आहे। अॼु अगरि तव्हांजो गुरू कहिड़े बि कारण सां गुस्से में हूंदो, ऑब्वियसली जॾहिं संस्था हलाईंदा आहिनि त माण्हू अहिड़ा मिलंदा ई आहिनि, या जो संस्था में कमु कंदा आहिनि, कॾहिं उहो कुझु छा कंदा, हेठि मथे कंदा, त माण्हुनि खे गुस्सो करिणो पवंदो आहे। करिणो न खपे, लेकिन देहदारी दुनिया में आहे न, जेसिताईं तव्हां परमात्मा खे यादि न कंदा न, तेसिताईं तव्हां हिन विकारनि जे मथां विजय न प्राप्त करे सघंदा। हाणे ॾिसो, सिधी सी ॻाल्हि आहे कि गुरू गोविंद सिंह जी खे गुस्सो आयो, मतिलबु हुन तलवार खणी जंहिंखे बि मारियईं कयईं। अॼु ॿार उहो ई ॾिसंदा त उन्हनि खे लॻंदो न, हा भई ईअं कबो आहे त ईअं कबो आहे। अॼु कृष्ण ईअं कयईं, राम जी ईअं कयईं, भई रावण जहिड़े माण्हुनि खे मारियईं। त जेका यथार्थ अर्थ सम्झंदा उहा ॻाल्हि अलॻि आहे, लेकिन जो ॾिसंदा उहो त ईअं ई सोचंदा न, हा भई कृष्ण बि मारियईं त मां बि मारां, हा भई राम जी बि मारियईं त मां बि मारां, हा भई गुरू गोविंद सिंह जी बि ईअं कई, मां बि ईअं तलवार खणी मारां। त दुनियादारी में इहे ॻाल्हियूं के कारण थियूं असांखे त पतो न आहे। हिन करे ई त परमात्मा असांखे चईंदा आहिनि, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, त असांजी आत्मा जी स्थिति सदा शांत रहंदी, सुठी रहंदी। असां हिन दुनिया में रहंदे हुए बि परमात्मा जहिड़ा गुण असां धारण करे सघंदासीं। तॾहिं त गुरु नानक देव बि चईंदो आहे न, परमात्मा खे यादि करो, कंहिं बि देहदारियुनि खे न यादि करो न। गुरुद्वारनि में बि कोई मूर्ति न हूंदी आहे, ग्रंथ बि छो हूंदा आहिनि, उन्हनि मां पढ़ी करे सिखो। हीअ त माण्हुनि ईअं कयो आहे, ग्रंथनि खे उथाईंदा, सुम्हाईंदा, उन्हनि खे उहो कंदा, पर हे ग्रंथ शास्त्र बि पढ़ी करे सिखण जे लाइ आहिनि। रामायण भागवत बि पढ़ी करे सिखण लाइ आहिनि। जीअं नंढा ॿार किताब पढ़ी करे सिखंदा आहिनि न, उहो वॾा छा नंढनि खे बि जीवन में कीअं कर्म करूं, कीअं जीवन जियूं, हुन जे लाइ इहे ग्रंथ शास्त्र पढ़ी करे सिखण जे लाइ आहिनि। लेकिन हिन जे बदिले माण्हू हुननि खे उथाए सुम्हाए हुननि जी पूॼा थो करे, है न। गुरु नानक देव कोई ग्रंथ पढ़ई, हुननि कोई इहे सभु कयो,
ही त माण्हुनि जी सोच अहिड़ी थी वई आहे, लेकिन असांखे त भॻवानु सम्झ ॾिए थो न, त असां त समझदार थियूं न। मूर्तियूं बि देवी देवताउनि जी मूर्तियूं बि छो रखणी खपनि कि असांखे इन्हनि जहिड़ो ठहिणो आहे। तव्हांजे घरनि में वॾनि जी मूर्ति आहे त उन्हनि वॾनि जी मूर्ति खे ॾिसी करे उन्हनि जा जेका गुण हुया, हुननि कीअं परिवार खे ठाहे करे हलिया, उहो असांखे सिखणो आहे। बसि ईअं न सोचणो आहे असांजे इहे वॾा हुया, असांजी मम्मी हुई, बसि आवे रोई करे बसि थी विया। लेकिन तव्हांजी मम्मी, तव्हांजो पीउ, तव्हांजो ससु सहुरो तव्हांखे छा सेखारींदो हुयो, उहो कर्म लाहियो न। अॼु अगरि सम्झो कंहिंजी माउ मरी वई, हाणे हुन माउ ॿार खे चईंदे चईंदे मरी वई, लेकिन हुन ॿार कॾहिं बि कमु न कयूं, ऐं हाणे ॿारु यादि करे रोए थो, त छा फ़ाइदो। जेकी मां शिक्षा ॾिए पई, उहो सम्झी करे जीवन में धारण करे हलो त हुनजी आत्मा ख़ुशि थिए न। बाक़ी हा भई मुंहिंजी मम्मी मरी वई, मूंखे ॾाढो दुख थो थिए, इहो थो थिए, तंहिंखां त हुनजो शिक्षा ॾिनई उहो धारण करे हलो। त बाबा असांखे इहे था चवनि कि जीवन में सुठी ॻाल्हियुनि खे धारण करे हलो, बाक़ी खे ख़तमु करे परमात्मा खे यादि करे और पंहिंजी आत्मा खे शुद्ध करे हलो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना मन बुद्धि द्वारा श्रेष्ठ स्थिति रूपी आसन ते स्थित रहण वारा तपस्वी मूरत ठहो। ॾिसो, माण्हू जॾहिं बि भॻवान खे यादि कंदा आहिनि त सनानु पाणी करे सुठा कपिड़ा पाए आसन ते वेहींदा आहिनि, है न। आसन ते वेही करे ऐं पोइ पूजा आदि कंदा आहिनि, लेकिन मन त हेॾे होॾे भटकंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजी मन बुद्धि खे श्रेष्ठ स्थिति में स्थित थी करे वियो। सिर्फ़ु शरीर खे न विहारो, मन बुद्धि बि उते एकाग्रचित थी सघे। त इहा असली तपस्या आहे कि असांजे मन में हमेशह शुद्ध संकल्प, बुद्धि हमेशह सुठी मत हुजे, सुठी सम्झ हुजे। स्लोगन आहे प्यार जी सागर बाप जा ॿार प्रेम सां प्रेम जी भरपूर गंगा ठही करे रहो। परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि परमात्म प्यार सां पंहिंजे पाण खे भरपूर करो और सर्व खे प्रेम ॾींदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।